हुसैन या हुसैन मौला हुसैन या हुसैन, हुसैन या हुसैन मौला हुसैन या हुसैन, हुसैन या हुसैन मौला। शक्ति शहादत जी निसरो ई नाज़ रिंद परवड़ी राज़ कज़े करबला जो सिंध हेडलाइन न्यूज़ जो सिंध के सलाम। अमजद रिंद जी रिपोर्ट मुताबिक़ समूरे मुल्क में मज़लूम करबला हज़रत इमाम हुसैन सलाम के हवाले से मजलिस ऐं मातम जो सिलसिलो जारी है। सिंध जो तारीख़ी शहर हैदराबाद पूरे मजलिस अज़ा मुनक़िद थियण के हवाले से पंहिंजी हिकु मुनफ़रिद सुञाणप रखे थो। अज़ादार हैदराबाद शहर तोड़े ॿाराड़ी के केतिरनि ई ॻोठनि में मातमी जुलूस कढी करबला के शहीदन के निम अखियुनि सां यादि करे या हुसैन जो सदाऊं बुलंद कंदा आहिनि। ये सदाऊं हैदराबाद ॿाराड़ी जी यूनियन काउंसिल नारेजानी में पिणु ॿुधण में आयूं, जंहिंमें अंजुमन मज़लूम सजाद ॻोठ हाजी करम अली रिंद पारां मौला अब्बास अलैहिस्सलाम जे अलम जो क़दीमी पिणु ॻोठ हाजी करम अली रिंद मां बरामद थियो, जेको मुख़्तलिफ़ इमाम बारगाहुनि खां थींदो वापसि इमाम बारगाह हाजी करम अली रिंद वटि अची मंज़िल कई, जिथे लोहा खावानी कई वई ऐं मातम कयो वियो। काफ़िलो रुकण वारो कोन्हे। हीअ जिते महसूमण जी अखियुनि में तूं ॾिसंदे बिल्कुलु आंसू आहिनि ऐं हीअ बिल्कुलु मातम हीअ रुकण जो कोन्हे। ॾींहं ॾींहुं हुसैनी काफ़िलो वधीक थींदो घटि कोन थींदो। अॼु असांजे हिन ॻोठ मट हज़ारनि जी तइदाद में तव्हां पाण ॾिसो था नंढड़ा ॿार आहिनि जेके हर हिकु नंढे वॾे खे माना झंडा हथ में हर हिक जे वात में इहा आहे लबैक या हुसैन। हींअर ताईं पर ॾींहं क़यामत ताईं माना ही काफ़िला हलंदा रहंदा ऐं ही अज़ादारियूं हलंदियूं रहंदियूं। जीअं पोइ तीअं राति ॾींहं खां तीअं जीअं सालों साल ही माना वधंदो वेंदो काफ़िलो। असांजो क़दीमी ॾाॾनि परॾाॾनि खां निकिरंदो अचे ऐं माशाल्लाह तंहिं टाइम में सवन मोआ हींअर अलाह जो शुक्र मौला जा एहसानंद हींअर हज़ारनि जे तइदाद में काफ़िलो आहे ऐं हीअ इंशाल्लाह ॾींहुं क़यामत ताईं हलंदो रहंदो या यज़ीद ते लानत ॾींदो रहंदो। साल थी विया आहिनि असांजो जेको क़दीमी इमाम बारगाह ताईं पिणु निकिरंदो आहे ऐं नंढड़नि मासूमनि जो पिणु आहे जॾहिं खां 4हीं सदी आहे असांजो हीउ पिणु हले पियो। देखेगी दुनिया अब ये नजारा, देखेगी